ज़ात ते टारगेट न कयो। ज़ात हर इंसान के पांजी प्यारी है। तू सूमरो आ तोखे पांजी ज़ात प्यारी है। तू चांडियो आ तोखे पांजी ज़ात प्यारी है। तू मुग़ैरी आ तोखे पांजी ज़ात प्यारी है। हर इंसान के पांजी पांजी ज़ात प्यारी है। जे कदे तहांजा इख्तिलाफ थी वञनि त तू उनजे नाले सां तू उनखे टारगेट करे सघे थो। बाक़ी ज़ात कंहिंजी बि खणंदो त ईअं न त हू कमज़ोर आहे त वरी उनजी ज़ात में सभु कमज़ोर हूंदा। यादि रखो इंसानो, कंहिंजी ज़ात ते टारगेट न कंदा कयो। अगरि कंहिंजी ज़ात ते टारगेट कंदो त पोइ तव्हां पंहिंजो पाण खे बि न सुञाणे सघंदो। मुंहिंजा इहे लफ़्ज़ यादि रखिजो। मुंहिंजी तव्हांखे नसीहत हूंदी, न सम्झाइणी हूंदी आहे, क़दम उहे खणो जो तव्हांखे बाद में अज़ियत में न विझनि। वरी बि तव्हांखे चवां थो त ज़ात हर कंहिंखे प्यारी आहे। कहिड़ो बि इंसान आहे, कंहिंसां बि तव्हांजा इख़्तिलाफ़ थी वञनि, तव्हां उनखे पाण खे ॻाल्हाइजो, उनजी ज़ात खे आॾो न आणिजो। जीअं अॼु हलनि था या हिकिड़ो मिसाल कहिड़े बि तरीक़े सां घणा ज़ात ते टारगेट कंदा। बहरहाल अॻिते माशरे में इहे ज़ात ते